प्रिय शागिर्दों, कल्ह पाण उमर मारवी कलाम करे रहिया हुआसीं, जेको शाह लतीफ़ जो लिखियलु आहे। BA पार्ट फर्स्ट जे अदबी गुलदस्ते में तव्हांजो इन में कोर्स में रखियलु आहे। त इन में उमर मारवीअ जे लाइ ॿुधायो हो शाह साहिब त मारवीअ खे उमर बादशाह जेको आहे पंहिंजे क़ैद में बंदि रखियो आहे ऐं उनखे क़ैद में बंदि रखंदे उनखे पंहिंजी बणाइण जी कोशिशि करे रहियो आहे, पर मारवी उनजी हिकु ॻाल्हि बि क़बूल की नथी करे ऐं उनखे चवेसि थी बार बार चई करे त जहिड़ी आयसि जीअं जे तहिड़ी मिलां तिनखे मां, जहिड़ी तो वटि पवित्र बिल्कुलु उज्जवल साफ़ सुथरी आई आहियां, ओढ़ी अगरि मां पंहिंजे मौरोड़नि वटि वेंदसि त उन्हनि खे तमामु घणी ख़ुशी थींदी ऐं उन्हनि सां गॾु वञी करे उते उन्हनि जा फर चाढ़ींदसि, मेहूं चाढ़ींदसि, गायूं चाढ़ींदसि। वञा कीअं वतन ॾे कान लहंदमि, पर मां कीअं वञा पंहिंजे वतन ॾे, मुंहिंजी कान, मुंहिंजी जेका कमी आहे उहा कीअं लहंदी। मुदाए ते मींहं सुहा सर्तिन विच में ऐं मौसम जे अकॉर्डिंग जेके मींहं बरसातियूं पई रहियूं आहिनि त उन सां गॾु सहेलियुनि सां गॾु मां उन्हनि सां गॾु बरसाति में कीअं खेलींदसि। तूं मूं ते इहो महिरबानी कर त मूंखे पंहिंजे वतन ॾे वापसि मोकिले ॾिए। अॻिते चवे थी त वाजाए वतन खे सारे ॾींहं साह, बुत मुंहिंजो बंद में क़ैद म कर जाए, पर ॾियारी प्रिय रे दार में दर जाए, थधी वसाए जे थरनि जी मिटी मुईअ मथां, जे पोयों थिए पसाव त निजाए मड़मल। तमामु इम्पॉर्टेंट लाइनूं आहिनि, इलाही दफ़ा तव्हांजे परीक्षा में इम्तिहाननि में आयूं आहिनि। छा थी त मां वाजाए करे अगरि वतन खे साह ॾींदसि त तूं चवे थी त अगरि मां पंहिंजे वतन खे वाझाए करे मरी वेंदसि, साह ॾींदसि त तूं मुंहिंजो जेको बुत, मुंहिंजो जेको शरीर आहे उहो बंद में बंदि न कजांइ, पर ॾेयाही पीढ़ीअ ॾे धार में दरजाए, उते ई दरजाए, पर जिते मां उते आई आहियां। थधी वसाए जे थरनि जी, अगरि तूं इहो न करे सघंदे त मतिलबु मुंहिंजो बुत अगरि मुंहिंजे मारोड़नि वटि वापसि मोटाए न सघंदे त तूं एतिरी मूं ते महिरबानी कजांइ, महिर दया कजांइ त मुंहिंजे मड़ जे मथां जेका आहे मुंहिंजे थर मुल्क जी थधी वारी वसाइजांइ, त मुंहिंजे आत्मा खे जेका आहे उहा शांती मिलंदी। ऐं जे पोयों थियो पसाए त ॾिजांइ, ऐं मुंहिंजो अगरि पोयों पसाह थी वञे थो, लास्ट में मां साह खणां थी, त तूं मुंहिंजो मड़, मुंहिंजी जेको लाश आहे उहो मली देश ॾे मोटाए ॾिजांइ, उन्हनि खे माण्हुनि खे मोकिले ॾिजांइ। पोइ ॿुधाए थो त मकी रो म रड़ की म हंजू हार चित, शाह लतीफ़ मारवीअ खे दिलासो ॾींदो चए थो त तूं न हाणे रो, न हंजू हार, जहिड़ा अचनि ॾींहड़ा तहिड़ा वे, जहिड़ा तुंहिंजे ज़िंदगीअ में ॾींहं अचनि, सुख अचनि था त उन्हनि खे सुख सम्झी करे घार, अगरि दुख अचनि था त शुकुर करे करे घार, जहिड़ा तुंहिंजे ज़िंदगीअ में ॾींहं अचनि था उन्हनि खे तूं घार, उन्हनि खे गुज़ार, तूं अजायूं शिकायतूं न कर, छो जो इहो प्रकृतिअ जो अटूट नियम। दुखनि पुठियां सुखड़ा सिघा थियनि सघार, दुखनि जे पुठियां छा थींदो आहे, सुख ईंदा आहिनि ऐं सुखनि जे पुठियां दुख, त इहो प्रकृतिअ जो ई जॾहिं अटूट नियम आहे त इहो जेको वक़्तु आहे उहो तुंहिंजो तो वटि हमेशह लाइ ईंदो रहंदो। इहो जेको दुख भरियो वक़्तु आहे उहो वापसि हलियो वेंदो ऐं वापसि तुंहिंजे ॾींहं ज़िंदगीअ में सुखनि भरिया ॾींहं ईंदा, सिघा थियनि ऐं तुंहिंजा जेके संघार आहिनि उहे पिणु ख़ुशि थींदा ऐं तोसां मिली करे तमामु बातेलियूं ॿोलियूं ॿोलींदा। लथा लोह लतीफ़ चए परूड़ज पवार, हाणे तुंहिंजे पेरनि मां ज़ंजीरूं टुटी पयूं आहिनि ऐं तूं हाणे पंहिंजे पवारनि खे सुञाण, उन्हनि बि तुंहिंजी सार संभाल लधी आहे, उन्हनि वटि वञ। ॿेड़ियूं नेई बार त तो तां बंदि थिया विदा थियो,
हाणे तूं तमामु घणो ख़ुशि थी, तुंहिंजो जेको क़ैद आहे उहो वक़्तु पूरो थी वियो आहे, हाणे तूं पंहिंजे मलीर देश में वापसि मोटी वञ। चवण जो मतिलबु इहो आहे त उमर मारवी कलाम में उमर मारवी जेको हुनजो शाह साहिब जो कलाम आहे उन में बार बार ॾेई करे उमर बादशाह मारवीअ खे जेको आहे तमामु घणो सताए थो, पर शाह लतीफ़ मारवीअ खे दिलासो ॾींदे चए थो त उहो जेको आहे घणा ॾींहं उन्हनि जो जेको आहे राॼ बि न हलंदो ऐं नेठि तुंहिंजी भॻवानु ॿुधंदो ऐं तूं वापसि वेंदी। ऐं थियो बि ईअं। लास्ट में अगरि तव्हांखे इहा स्टोरी ख़बर हुजे त मारवी जेका आहे पंहिंजे ज़िद ते क़ाइमु रही ऐं उमर बादशाह उन जे अॻियां निमियो, उनखे जेका ज़िद हुअसि उहो क़बूलु कयईं ऐं लास्ट में उनखे पंहिंजी भेण करे करे पंहिंजे वतन देश ॾे वापसि मोकिले ॾिनई ऐं उहा पंहिंजे मारोड़नि सां वञी करे उते ख़ुशीअ जा ॾींहं उन वापसि लास्ट में गुज़ारिया। त इहो थियो अॼु असांजो उमर मारवीअ जो। हिन में तव्हांजा 5 बैत ई रखियल आहिनि, पर अॻिते हिन जी तव्हांजा डिटेल पढ़णु चाहियो त शाह जो रसालो हिकु गुटको आहे, उन में जेको आहे शाह जा 30 सुर रखियल आहिनि। उमर मारवीअ जा जेके आहिनि 76 बंद उन में रखियल अथसि, मतिलबु 76 पैराऊं आहिनि। त उहे तव्हां हिकु हिकु करे पढ़ंदा त तव्हांखे तमामु घणो आनंदु ईंदो, मज़ो ईंदो। त तव्हांजे सिलेबस में बसि इहे 5 रखियल आहिनि त इन्हनि मां तव्हांजो कॾहिं वॾनि मार्कुनि जो 15 मार्कुनि जो सुवालु अची सघे थो, त कॾहिं 5 मार्कुनि जो पिणु, या 5 मार्कुनि जो नंढो सुवालु, 5 मार्कुनि जो हवालो ऐं 10 मार्कुनि जो जेको आहे डिटेल आंसर तव्हांजो ठही सघंदो आहे। त हिन में जेके आहिनि मीनिंग्स आहिनि उहे तव्हां तमामु ध्यान सां कजो। ऐं एक्सरसाइज़ हिन में क्वेश्चन ॾिनल अथव त इहे बि तव्हांजे जेको अदबी गुलदस्तो आहे इहा तव्हांजी हिकु प्लस पॉइंट आहे। त हिन में हूअं कॉलेज लेवल ते पुठियां एक्सरसाइज़ कोन हूंदियूं आहिनि, पर हिन किताब जी इहा विशेषता आहे त पुठियां एक्सरसाइज़ ॾिनल आहे, पर इन एक्सरसाइज़ में जेके क्वेश्चन ॾिनल आहिनि जीअं त ईअं न मारून रीत, इन जी जेका आहे तव्हांखे हवालो करिणो पवंदो। ऐं इहो जो जेको आहे हवालो जो तव्हांखे जीअं कंदियूं आहियो तव्हां भई पहिरियों संदर्भ लिखिबो, पोइ निष्कर्ष उनजी मतिलबु मीनिंग लिखबी ऐं लास्ट में निष्कर्ष या नतीजो लिखिबो आहे। त इन खां सवाइ बि जेके बेत में इन विच विच में लाइनूं आयूं आहिनि उहे बि हवाले जे रूप में तव्हांजी ठही सघंदियूं आहिनि ऐं इन में क्वेश्चन पिणु अची सघंदा आहिनि। चए थो जॾहिं मारुनि जी शादी करणु चाहे थी, उमर मारवीअ सां शादी करणु चाहे थो, तॾहिं मारवी खेसि कहिड़ो जवाबु थी ॾिए। त हूअ चएसि थी त मां तोसां शादी कीअं न कंदसि ऐं मुंहिंजो जेको मङणो आहे उहो खेसनि सां थियल आहे ऐं चाहे मां उनखे यादि करे हिते मरी बि वेंदसि, पर तुंहिंजो इहो जेको रिश्तो आहे मां कॾहिं क़बूलु कीअं न कंदसि। उमर मारवीअ वटां केॾांहुं वञणु थी चाहे ऐं छो? केॾांहुं वञणु थी चाहे? पंहिंजे वतन ॾे, छो जो हुनजो वतन सां तमामु घणो प्यारु आहे। मारवीअ जी मौत बैदि बि कहिड़ी इच्छा आई त मुंहिंजो जेको लाश आहे उहो मलीर देश ॾे मोकिलियो वञे। जॾहिं उमर मारवीअ खे आज़ादु करण जो फ़ैसिलो थो करे तॾहिं शाइर मारवीअ खे छा थो चवेसि त हाणे तुंहिंजे रोअण जी ज़रूरत कान्हे, तुंहिंजा दुख भरिया ॾींहं कटिजी विया आहिनि ऐं जल्दी वञी करे पंहिंजे मारोड़नि सां मिलंदा। त इहो तव्हांखे डिटेल जे मतिलबु क्वेश्चन ठहंदो ऐं इन जा तव्हांखे आंसर ॾियणा पवंदा। हिन में डिटेल रूप में जेको आहे विस्तृत रूप सां आंसर तव्हांखे हिन क्वेश्चन जो ॾियणो पवंदो। त मारियो जो पंहिंजे वतन लाइ प्यार, त हिन में विच विच मां बंद खणी करे तव्हां उन जा एग्ज़ाम्पल ॾेई करे इन क्वेश्चन खे सॉल्व करे सघो थियूं। त इहो थियो तव्हांजो अॼु उमर मारवीअ जो बैत पूरो। इन इहो इम्पॉर्टेंट अथव ऐं तमामु घणा दफ़ा इम्तिहान में आयो आहे। चङी तरह सां यादि कजो, कुझु न अचेव त बेशक तव्हां पुछी सघो थियूं।